सोबोदेरो तालका रिपोर्टर जवार महबूब अली सहतो वफाकी वजीर असद उमर ऐं फिरदौस शमीम नकवी जी नादा सोबोदेरो में इफ्तिताही तकरीब थी गुजरी, जंहिंमें पीटीआई सखर रीजन जो सदर सैयद ताहिर शाह, जनरल सेक्रेटरी मुबीन खान जतोई, पीएस टीह जे पीटीआई कैंडिडेट हाजी यार मोहम्मद मंगणे जो जिन जनाब असद उमर साहब जिन जे मान में आजियाणो पेश कयो ऐं गुलनि जी वरखा पिण कई। उन मौके ते हाजी यार मोहम्मद मंगणे जो वफाकी वजीर असद उमर साहब जिन खे सिंध जी सूखड़ी पटको ऐं अजरक पिण पारायो, जंहिं ते वफाकी वजीर खे सोबोदेरो जे रोडनि रस्तनि समेत अहम प्रोजेक्ट ॾियण बाबति ब्रीफिंग पिण ॾिनी। उन मौके ते वफाकी वजीर असद उमर मुख़्तसिर ख़िताब कंदे चयो त नादरा अवाम जी सहूलत लाइ सोबोदेरो में खोली वई आहे। जेके माण्हू गंबट या मुख़्तलिफ़ शहरनि में वेंदा हुआ, उन्हनि खे तमामु घणो फ़ाइदो रसियो आहे। हुन वधीक चयो त सिंध जे रोडनि रस्तनि बिजली गैस ऐं एहसास किफ़ालत जे कटौती बाबति शिकायतूं मिलियूं आहिनि, जिन ते कम करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह जल्द मस्बत नतीजा अवाम जे साम्हूं हूंदा। पीटीआई हुकूमत अवाम जी सहूलतुनि लाइ कम कंदी रहंदी।